बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन अभी ॾिस रहियो प्रोग्राम दी फ्रंट पेज है लैला निसार ऐं अगेन अॼु असां जेको आहे ज़ूम जे ज़रिए हिक ॿिए खे जॉइन कयो आहे जमाली साहब ऐं आउं बिकॉज़ तव्हांखे ख़बर आहे त रोडनि ते जेके हालात हिन वक़्तु लॻा पिया आहिनि तमामु तशवीशनाक आहिनि बारिशुनि जे सबबु तूफ़ानी बारिशूं जेके अचनि पियूं ऐं उन खां अलावा कुझु अफ़सोसनाक ख़बरूं बि रिपोर्ट थियूं आहिनि त जोहर जे इलाइक़े में आसमानी बिजली किरी आहे यकीनन न सिर्फ़ कराची पर ओवरऑल सिंध में ही बारिशुनि जो सिलसिलो हिन वक़्तु ताईं जारी आहे सो उन हवाले सां गुफ़्तगू कंदासीं ऐं उन खां अलावा जेकी ख़ुशख़बरी असां एक्सपेक्ट सियासत पंहिंजे नाणे वारे वज़ीर वांगुरु कुझु ॿियो कयूं पिया पर अफ़सोस सां हिकु ॾाढी ख़बर जेको आहे पेट्रोल हवाले सां अची वई उन ते बि तबसरो कंदासीं त हिकु त उन्हनि चयो त न हू टैक्स लॻाईंदा न लेवी लॻाईंदा ऐं मज़े जी ॻाल्हि इहा आहे त वज़ीर आज़म पाकिस्तान खां उन्हनि जा भाउ यानी त नवाज़ शरीफ़ साहब नाराज़ थी चुका आहिनि पेट्रोल वधाइण वारे फ़ैसिले ते सो जमाली साहब वेलकम टू द शो तव्हां खां जेको आहे शुरूआत आहे बारिश जो जेको सिलसिलो हिन वक़्तु ताईं जारी आहे उन सबबु शहरनि खे परेशानियुनि जो साम्हूं आहे किथे ट्रैफिक पुलिस आहे किथे न आहे तो समूरी सिंध में शहरनि खे हिन वक़्तु जेको आहे ॾाढो तकलीफ़ खे साम्हूं ॾियणो पवे पियो सो पहिरियों त हिन ते कॉमेंट करे वठिजो त ही सूरत हाल जेको आहे कंट्रोल में छो न पई अची सघे मुसलसिल अलर्ट्स जारी थियनि पिया पर उन बावजूद बि वी डोंट सी एनी इम्प्रूवमेंट जी जमाली साहब ॾिसो हिन वक़्तु जेकी तूफ़ानी बारिश थी आहे यकीनन इन खां अॻु में पाकिस्तान जी तारीख़ में कॾहिं बि इन क़िस्म जी सूरत न थी आहे। हाणे जॾहिं पहिरियों दफ़ो इहा बारिश थी आहे ऐं एतिरा ॾींहं मुस्तक़िल जारी आहे तव्हां ॾिसो तक़रीबन महीनो खनि थी वियो आहे अञा ताईं बारिश जारी आहे त यकीनन उन जा रिपरकशन्स त इहे ईंदा आहिनि त रोड रस्ता ख़राब थींदा आहिनि सेवरेज जो निज़ाम मुतासिर थींदो आहे जेके बि यूटिलिटीज़ हूंदियूं आहिनि उहे मुतासिर थींदियूं आहिनि इन करे कराची समेत सॼी सिंध में मां सम्झां थो त सूरत हाल इंतिहाई ख़राब लॻी पई आहे ऐं यकीनन जॾहिं सूरत हाल ख़राब हूंदी आहे त उन जो वरी अवाम खे ई भोगणो पवंदो आहे हुकूमत जी मशीनरी जी बि ज़ाहिर आहे हिकिड़ी पंहिंजी कैपेसिटी जे मुताबिक़ शायदि कमु कंदा हूंदा पर एतिरे वॾे डिज़ास्टर में कंहिं बि हुकूमत का बि हुकूमत हुजे असांजो त ख़ैर पाकिस्तान इलाही पुठिते पयल मुल्क आहे पर जेकॾहिं तव्हां तरक़ी याफ़्ता मुल्कनि में बि ॾिसो जॾहिं उते बारिश थींदी आहे त यकीनन उतां जो बि निज़ामी ज़िंदगी मफ़लूज थी वेंदो आहे गुज़िरियल हिकु महीने खां जेकी मुस्तक़िल बारिश थी रही आहे इन सां असांजे ख़ासि तौर ते सिंध जो या वरी जेकॾहिं असां बलोचिस्तान जी ॻाल्हि कयूं त इन ॿिन्ही सूबनि में ख़ासि करे ज़िंदगी जो पूरो निज़ाम मफ़लूज थियल आहे हाणे यकीनन इहो हुकूमत वक़्त जो कमु आहे त उहो अवाम खे कीअं फैसिलिटेट था कनि अवाम खे रिलीफ ॾियण लाइ कहिड़ा उपाउ वठी रहिया आहिनि उन्हनि जी जेकी सरकारी मशीनरी आहे उहा केतिरी एक्टिव आहे ऐं अवाम खे केतिरी जल्द खां जल्द हू रिलीफ ॾेई सघनि था इहा ज़ाहिर आहे हुकूमत जी ज़िमेदारी आहे ऐं हुकूमत खे पंहिंजी ज़िमेदारी पूरी करणु घुरिजे सही ठीक है अच्छा जवाली साहब सैलाब असीं ॾिठोसीं बलूचिस्तान में बि आयो ऐं हाणे जेको आहे हिकु ॿियो अमेरिका ऐलान कयो आहे त हू $1 लख सैलाब मुतासिरीन जे लाइ मोकिलनि पिया मूंखे लॻे पियो त उहो जेको $1 लख अचे पियो उहो सही मक़सद जे लाइ इस्तेमालु थींदो ऐं सैलाब मुतासिरीन जी भरपूर मदद थींदी उहो $1 लख में $1 मिलियन आहे यानी $10 लख आहिनि जेकी ग्रांट उन्हनि जो जेको कौंसिल जनरल आहे कराची में उन कल्ह सिंध जे वॾे वज़ीर सां मुलाक़ात करे उहे ॾेई छॾिया आहिनि त उहो उनजो उन्हनि रुॻो ऐलान कयो त असां जेके सैलाब मुतासिरीन आहियूं उन्हनि खे $1 बिलियन जेको आहे उहो सिंध गवर्नमेंट जे लाइ रिलीफ जे कमनि जे लाइ मदद जे तौर ते ॾेई रहिया आहियूं ऐं उहो कल्ह जॾहिं मुलाक़ात थी त उहो उन्हनि खे पैसा मिली विया आहिनि हाणे हुनजी सही यूटिलाइज़ेशन त ज़ाहिर आहे इहा गवर्नमेंट ऑफ सिंध जी ज़िमेदारी आहे न त उहो उन पैसनि खे प्रॉपर तरीक़े सां छो जो हिन वक़्तु जेको डैमेज थियो आहे $10 लख जी त का हैसियत कान्हे $10 लख जो मतिलबु त 20 करोड़ रुपया आहे को एतिरी वॾी अमाउंट कान्हे हिन वक़्तु जेको न सिर्फ़ु कराची खे पर सॼी सिंध खे डेवलप करण लाइ ह्यूज बजट जी ज़रूरत आहे जेके सिंध हुकूमत खे घुरिजे त ॿियूं मुख़्तलिफ़ स्कीमूं उन्हनि खे कट साइज़ करे ऐं हे जेके एमरजेंसी वर्क्स आहिनि छो जो जॻह जॻह ते हाणे खॾा थी विया आहिनि माण्हुनि जो अचण वञण महाल थी वियो आहे सेवरेज जो पूरो निज़ाम तव्हांजो असांजो ख़तमु थी चुको आहे उन निज़ाम खे बहितर करण लाइ कंहिं हिकिड़े वॾे पैकेज जो ऐलान थियणु घुरिजे ऐं ख़ासि तौर ते वफ़ाक़ी हुकूमत खे बि घुरिजे त न सिर्फ़ु सिंध जे लाइ बल्कि बलोचिस्तान जे लाइ हिकु बहितर पैकेज अनाउंस करे त जीअं जीअं ई बारिशुनि जो सिलसिलो थमिजी वञे उन खां पोइ रिलीफ जे कम ते बि स्पीड सां कमु कयो वञे न त हिन जा जेके असरात आहिनि उहे काफ़ी महीननि ताईं बरक़रार रहंदा छो जो जंहिं अंदरि ताईं बारिश थी आहे वरी पेशन गोई आहे महकमा मौसमियात जी त वरी आईंदा 2 ॾींहंनि में बारिश थींदी ऐं तेज़ शायदि थींदी त हुकूमत खे घटिजे त हुनजी तयारी करे ॾिसो पहिरियों मरहलो इहो ई आहे त अवाम जी जान ऐं माल जे तहफ़ुज़ खे यकीनी बणायो वञे
उन खां पोइ जॾहिं ही बारिश जो सिलसिलो थमिजी वञे त इन्हनि डेवलपमेंट खे एॾी तेज़ी सां कयो वञे ऐं इन यूटिलिटी जेके मामला आहिनि इहे जेके शदीद मुतासिर थिया आहिनि उन्हनि ते एॾी फोकसली तवजो ॾिनी वञे त जीअं माण्हुनि जे लाइ आसानी पैदा थिए। इहो ई पीपल्स पार्टी ऐं सिंध हुकूमत जे हक़ में हो। अच्छा जमाली साहब हिते का ॿी बि शइ शामिल कंदी हलंदसि त ॾिसंदड़नि खे इहा बि शिकायत आहे त जॾहिं बि सिंध जे मसइलनि जी ॻाल्हि कई वेंदी आहे त कराची खे घणो फोकस रखियो वेंदो आहे। ख़ासि करे नेशनल मीडिया हुजे या ओवरऑल पंहिंजी रीजनल मीडिया जी ॻाल्हि कयूं त छा अवां इन ॻाल्हि सां सहमत कंदा त असीं हमेशह कराची जे इंफ्रास्ट्रक्चर खे फोकस कंदा आहियूं? यकीनन मेट्रोपॉलिटन सिटी आहे पर सिंध जे ॿियनि शहरनि डिस्ट्रिक्ट्स जो छा? उतां जो बि त हाल अहिड़ो ई आहे, उते बि खड्डा खुलिया पिया आहिनि, पाणी निकितो पियो आहे ॿाहिरि रोड्स ते, शहरनि खे मुश्किलात जो साम्हूं करणो पवे पियो त ही सिंध हुकूमत ते ज़िम्मेवारी वेंदी या ही जेको आहे कंहिंजे हेठि ज़िम्मेवारी अचे पई, इहे शयूं या रोड रस्ता कीअं दुरुस्त थींदा? ॾिसो इन में को शक न आहे, जेकी बि हुकूमत हूंदी आहे उनजी इहा ज़िमेदारी हूंदी आहे त हू बिला तफ़रीक शहरी हुजे या देही इलाइक़ो हुजे, जंहिं बि इलाइक़े में डिज़ास्टर थियो आहे, तकलीफ़ आहे माण्हुनि खे, उन इलाइक़नि में इंसाफ़ जी बुनियाद ते बराबरी जी बुनियाद ते उन्हनि खे सहूलियत हुजे, छो जो इहो त असांजो हक़ आहे न। इहो जेको बि सूबे में रहे थो उनखे बुनियादी सहूलियत जी फ़राहमी, अमन अमान जी फ़राहमी, उनजी जान ऐं माल जो तहफ़ुज़, त इहो त हुकूमत जो अवलीन फ़र्ज़ आहे जेके हुकूमत खे अदा करणु घुरिजे, चाहे उहो शहरी इलाइक़नि में रहनि था ऐं देही इलाइक़नि में रहनि था। जेसि ताईं तव्हां ॻाल्हि कई कराची जे मेन, जेकॾहिं असां सिटी जी ॻाल्हि कयूं त ॾिसो कराची ज़ाहिर आहे हिकिड़ो मेट्रोपॉलिटन शहर आहे। हिते न सिर्फ़ु सॼी सिंध बल्कि सॼे पाकिस्तान जा माण्हू आबाद आहिनि। हिते नेशनल मीडिया बि आहे, हिते इंटरनेशनल मीडिया बि आहे, इन करे कराची वधीक फोकस थींदो आहे। पर हुकूमत जो इहो फ़र्ज़ु आहे त कराची समेत जेके बि पहाड़ी जा इलाइक़ा आहिनि या ॿिया शहर आहिनि उन्हनि सभिनी ते बराबरी जी बुनियाद ते, इंसाफ़ जी बुनियाद ते बुनियादी सहूलियतूं फ़राहम करे, जंहिं जंहिं जॻह ते डिज़ास्टर थिया आहिनि उते हंगामी बुनियादनि ते कमु कया वञनि त जीअं आवाम जी ज़िंदगी अॻिमी तकलीफ़ुनि खां दो चार आहे, महांगाई जो एॾो प्रेशर्स आहे, एतिरा माण्हू परेशान लॻा पिया आहिनि, वरी हाणे इहे बुनियादी सहूलियतूं न हुजण जे करे अञा माण्हुनि जी तकलीफ़ में इज़ाफ़ो थींदो। हुकूमत जो इहो फ़र्ज़ु आहे त फौरी तौर ते जंहिं जॻह ते इमीडिएट रिलीफ ॾेई सघे थो हंगामी बुनियादनि ते उते रिलीफ पहुचाइनि। जिन इलाइक़नि में बारिश हाणे न थी रही आहे उते फौरी तौर ते डेवलपमेंट जो कमु शुरू कयो वञे, ऐं जिन इलाइक़नि में बारिश थी रही आहे थोरो सबर करे ऐं जेके फ़िलहाल बारिश जा जेके ख़तरनाक हिन वक़्तु सूरत हाल आहे उनखे मुंहुं ॾियण लाइ उपावर था वञनि त जीअं अवाम जी जान ऐं माल जो तहफ़ुज़ थी सघे। उन खां पोइ यकीनन जीअं ई बारिशुनि जो इहो सिलसिलो ख़तमु थिए पर हिननि जो बैकअप एतिरी रेडी पोज़ीशन वारो हुजे जो अवाम खे वरी पोइ उन ज़िंदगी जो जेको कारवां आहे उन में फौरी तौर ते रिलीफ ॾियनि त जीअं अवाम पंहिंजी ज़िंदगी जे साॻिए रूटीन ते वापसि अची सघे। बिल्कुलु तमामु ज़रूरी आहे हुकूमत जे वक़्त खे इन शइ जो तमामु घणो ख़्यालु रखिणो पवंदो, छो त ज़ाहिर आहे माण्हू पंहिंजे ऑफिस जे तरफ़ वञनि था, कमकार जे हवाले सां निकिरनि था त तमामु घणी परेशानी जो उन्हनि खे साम्हूं करणो पवे पियो। हिकु त रोड रस्ता जॻह जॻह ते खॾा खुलियल आहिनि, उन खां अलावा जेको ट्रैफिक जैम थिए थो तमामु बदतरीन क़िस्म जो ट्रैफिक जैम थिए थो। ख़ैर अॻिते वधूं था प्रोग्राम जमाली साहब, काल्ह असीं डिस्कस कयूं पिया पंहिंजे शो में पेट्रोल जे लाइ त थी पियो सघे ईंदड़ ॾींहंनि में छा ख़बर जेकी मौजूदा हुकूमत आहे वफ़ाक़ी हुकूमत उन्हनि जे तरफ़ां इहो ऐलान अची वञे त हू पेट्रोल जी क़ीमतनि में का घटिताई करे, छो त असांखे डॉलर जी क़ीमतनि में ऑलरेडी घटिताई नज़र अचे पई, रुपयो पंहिंजो स्टेबलाइज़ थींदे नज़र अचे पियो। पर तव्हांखे बि यकीनन तव्हांजी नॉलेज में अची चुको हूंदो ऐं ॾिसंदड़ बि इन ॻाल्हि में तमामु घणो हैरान ऐं परेशान आहिनि त पेट्रोल जी जेकी नई क़ीमत आहे उहा 233 रुपया 91 पैसा आहे। उन खां अलावा जेको पेट्रोल आहे फी लीटर असीं चऊं त 6 रुपया 72 पैसा महांगो थी वियो। जमाली साहब ही छा थी वियो? असीं त एक्सपेक्ट पिया कयूं त हुकूमत जेको आहे अवाम खे का ख़ुशख़बरी ॾींदी, चलो उहो बि न त असीं काल्ह नाणे वारे वज़ीर मुफ्ती इस्माइल साहब जी बि ॻाल्हि कई हुई ऐं अॼु बि पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस में उन्हनि इन ई शइ जो हवालो ॾिनो त हुननि हिकु प्रोग्राम में वेही करे चयो त न लेवी लॻंदी न टैक्स लॻंदी, ऐं हुननि ॻाल्हि खे वधीक वज़ाहत कई त हू वधाइण जी ॻाल्हि न पिया कनि पर हू चवनि था त टैक्स न लॻंदो, लेवी न लॻंदो, यानी आख़िरकार हुननि वधाए छॾियो, बम वधीक फोड़े छॾियो आवाम जे मथां। सो ही छा थी वियो जमाली साहब? ॾिसो जेको सुपर टैक्स सनअतकारनि ते लॻो हुयो जंहिंमां हिननि खे 30 अरब रुपया रिकवरी जी उमेद हुई, हाणे उहो जॾहिं सुपर टैक्स ख़तमु थी वियो, उहो चाहे मरीम नवाज़ जे चवण ते ख़तमु थियो या जेकी बि मौजूदा हुकूमत में सियासी जमातूं आहिनि उन्हनि जी मशावरत जे ज़रिए ख़तमु थियो, पर उहो ख़तमु थियण सां ज़ाहिर आहे जेको इहो 30 अरब खां 40 अरब जो बैकलॉग आहे इहो किथां न किथां त हिननि खे अरेंज करिणो हुयो। हाणे उहो हूअं चंद सत्कारनि खां शायदि हिननि जे वठण जो प्लान हुयो,
पर हाणे उहो सॼे अवाम ते जेको आहे उनजो बर्डन विझी ऐं तक़रीबन 70 रुपया जे हिसाब सां पेट्रोल जी क़ीमत हिननि वधाई आहे, जेकी मां सम्झां थो ज़ुल्म आहे, नाइंसाफ़ी आहे। जॾहिं इंटरनेशनल मार्केट में फ्यूल जो क़ीमत घटि थी आहे त उनजो सफ़र अवाम खे मिलणु घुरिजे हा, न कि अवाम सां ज़्यादती करे उन्हनि खां अञा टैक्स उगाड़ी करे हासिल कयो वञे। असां कल्ह बि पंहिंजे प्रोग्राम में इहो ई पिया चऊं त तव्हां टैक्स नेट खे वधायो, जेतिरो तव्हां टैक्स नेट वधाईंदव त इहो जेको तव्हां हिसाब लगायो आहे त हाणे फ्यूल खे महांगो करे तव्हां 30-40 अरब रुपया हिन मद में हासिल कंदा, इहो तव्हां टैक्स जे जेके यूज़र्स आहिनि उन्हनि खे वधाए बि हासिल करे पिया सघो। पर बदकिस्मती सां जेके बहितर पॉलिसियूं आहिनि, पर उनमें छो जो हुननि खे टाइम लॻे हा, ही पंहिंजे टाइम खे सेव करण लाइ सिर्फ़ फ्यूल खे महांगो करण त सभ खां सवलो कमु आहे न, ऐं उनमें टैक्स वठण बि सभिनी खां सवलो तरीक़ो आहे। ही सोले तरीक़े ॾे जल्दी हलिया था वञनि, थोरो मुश्किल तरीक़ो एडॉप्ट करण खां घबराए रहिया आहिनि, छो जो ज़ाहिर आहे उनमें टाइम लॻंदो। रेडी वेठा आहिनि जमाली साहब, ईअं चइजे। अच्छा, हिन फैसले में जेकी इंटरेस्टिंग ॻाल्हि साम्हूं आई आहे उहा इहा आहे त नवाज शरीफ साहब जेको आहे वज़ीर आज़म पाकिस्तान सां जॾहिं इजलास थिए पियो हुन हवाले सां पार्टी मीटिंग, त हू नाराज़ थी करे उथी हलिया विया ऐं हू हिन फैसले जी जेको आहे मुखालिफ़त पिया कनि त ही कोई सियासी असीं चऊं त कार्ड खेॾी रहिया आहिनि, अवाम जी हमदर्दी हासिल करे रहिया आहिनि, या वाकई हुननि खे अवाम जी परवाह आहे। मरियम नवाज़ साहिबा जो बि ट्वीट साम्हूं आयो ऐं वरी जेको आहे नवाज शरीफ साहब जी ख़बर साम्हूं आई आहे त इहा हू खेॾनि पिया या वाकई हमदर्दी आहे हुननि खे अवाम सां? ॾिसो, काई बि पॉलिटिकल पार्टी हुजे, ज़ाहिर आहे हुनखे ख़बर आहे त जेकॾहिं इहा महांगाई थींदी, चाहे फ्यूल जी सूरत में हुजे या कंहिं ॿिए मद में हुजे या कंहिं ॿिए नए टैक्स जे मद में हुजे, उन सां हुकूमत जी जेके बि पॉलिटिकल जमातूं आहिनि उन्हनि सभिनी जो गिराव घटि थींदो ऐं जेके मुखालिफ़ धुर जी जेकी पार्टी अॼु हींअर त फ़िलहाल जमात इस्लामी नुक़सान ई पहुचंदी। उन सूरत में ज़ाहिर आहे न सिर्फ़ नवाज शरीफ, मरियम नवाज़, बल्कि तव्हां ॾिसो त आसिफ ज़रदारी साहब जो बि बयानु आयो आहे ऐं उन्हनि चयो आहे त असां हुकूमत जो हिसो आहियूं, जेको बि कमु करणु घुरिजे उन में मशावरत हुजणु घुरिजे। हिन वक़्तु ईअं महसूसु थी रहियो आहे त जीअं मशावरत खां बग़ैर को जल्दबाज़ी में रातो राति हुकूमत इहो फ़ैसिलो कयो ऐं जेके पंहिंजूं हलीफ़ जमातूं अथसि उन्हनि सां बि शायदि मशावरत न थी आहे ऐं पंहिंजी क़यादत सां बि मशावरत कान थी आहे। न त मां नथो सम्झां त मरियम नवाज़ या नवाज शरीफ इन पंहिंजी हुकूमत सां का कन्फेडरेशन जी ॻाल्हि कंदा, या आसिफ ज़रदारी जंहिंजो हिन हुकूमत खे क़ाइमु करण में काफ़ी मेजर रोल आहे, उहो का कन्फेडरेशन जी ॻाल्हि करे हा। ज़ाहिर आहे सभी सम्झी रहिया आहिनि त जेकॾहिं इहा महांगाई थींदी त इन जा रिपरकशन जेके अवाम ते पवंदा त उनजो हिननि खे सियासी नुक़सान थींदो। अहिड़े तरीक़े सां तमामु सियासी जमातूं इहो चाहे रहियूं हुयूं त जेकॾहिं मशावरत हुजे हा ऐं आसिफ ज़रदारी जो तव्हां बयानु ॾिसो त उहो वॾो वाज़े हो, असां हुकूमत में शामिल आहियूं त घटि में घटि असां सां मशवरो त कयो वञे हा। त हिननि खे एॾी जल्दी छाजी हुई इहा ज़ाहिर आहे अञा असांखे ख़बर न आहे। बहरहाल मां सम्झां थो त का बि पॉलिटिकल पार्टी कॾहिं बि इहो न चाहींदी त इन क़िस्म जी महांगाई थिए। हा, इंटरनेशनल मार्केट में जेकॾहिं पेट्रोल महांगो थिए हा ऐं पोइ जेकॾहिं ही महांगो कनि हा त शायदि अवाम एतिरो रिएक्ट न करे हा, पर इंटरनेशनल मार्केट में पेट्रोल जो रेट घटि थियो आहे ऐं हिते वधियो आहे त ज़ाहिर आहे अवाम हुन ते रिएक्ट बि करे थी। इन ई करे सियासी जमातूं बि परेशान आहिनि ऐं हिक ॿिए खे टारगेट करे रहियूं आहिनि। इहो मसइलो हल डॉलर थियणु बि घुरिजे। हेठि अचे पियो, डॉलर बि हेठि अचे पियो, ॿाहिरां जेको आहे मुख़्तलिफ़ मुल्कनि खे पैसा बि ॾेई रहिया आहिनि, IMF मां बि काफ़ी मसइला जेके आहिनि सुलझियल नज़र अचनि था ऐं उन्हीअ बावजूद छा हुकूमत खे होश हवास कोन आहे? हू पहिरियों ई ॾिसे पई त हुननि ते ऑलरेडी तंज़ थी रहियो आहे महांगाई जे हवाले सां। हुन खां अलावा पहिरियों रीज़न ॾींदा रहिया, पोइ हुकूमत ते इल्ज़ाम लॻाईंदा रहिया ऐं हाणे जॾहिं कुझु शयूं बहितर नज़र अचनि पियूं, पाण शोर मचाईंदा रहिया त पाकिस्तान डिफॉल्ट खां बची वियो आहे। उन बावजूद बि हिननि ही एॾो ॾुखियो फ़ैसिलो वठी छॾियो। छा हिन जे पोयां के वैलिड जेन्युइन रीज़न्स जी बुनियादनि ते हिननि खे फ़ैसिलो वठिणो पियो, या जीअं मां ॻाल्हि कई त हिननि खे सवलो लॻो अवाम खे धकु ॾियणु? ॾिसो, हिननि जेको पंहिंजो प्रपोज़ल्स ठाहियल हुआ, जेकी जंहिंसां IMF ते बि हिननि सां मुज़ाकरात हली रहिया हुआ, त ज़ाहिर आहे उन्हनि जी कुझु शर्तूं हुयूं। हिकिड़ी जेको स्पेसिफिक अमाउंट हूंदो आहे उहो हिननि खे पंहिंजे अकाउंट्स में शो करणो पवंदो आहे ऐं हिननि खे तक़रीबन 30 खां 40 अरब रुपए जी किलत हुई, जेको ही चाहिनि पिया त सुपर टैक्स सनतकारनि ते लॻाए वसूल कजे। पर ज़ाहिर आहे मीडिया कैंपेन जे ज़रिए सनतकारनि पंहिंजी आवाज़ उथारी ऐं पॉलिटिकल लीडर्स जेको आहे उन्हनि सां गॾु बीह रहिया ऐं उन खां पोइ उहो टैक्स जॾहिं विड्रॉ थियो त हाणे ॿियो सोर्स जेको आहे सभ खां जेको आसान हदफ आहे उहो इहो ई हो त अवाम सॼी खां बिला तफ़रीक जेको आहे उहे पैसा वरिता वञनि ऐं उहो जेको सारो 30 खां 40 अरब रुपए जो आहे उहो पूरो कयो वञे। मां सम्झां थो त इहो ज़ुल्म आहे, ज़्यादती आहे
तव्हां थोरो लॉन्ग टर्म जे करे पंहिंजूं पॉलिसियूं चेंज करे ऐं टैक्स नेट खे वधायो आहे, जेके टैक्स नेट में माण्हू शामिल न आहिनि उन्हनि खे शामिल करे, त जीअं जेके वीचारा ऑलरेडी टैक्स ॾेई रहिया आहिनि, ऑलरेडी महांगो पेट्रोल ख़रीद करे रहिया आहिनि, मक़सदु तव्हां ज़रूरी आहे त उन्हनि ते इहो दबाव वधायो महांगाई जो। भई जेके ॿिया जेके हिन जा मज़ा वठी रहिया आहिनि ऐं हुकूमत जे टैक्स नेट में ई शामिल कान्हनि, उन्हनि खे बि थोरो सो जेको आहे हिन में पंहिंजो शेयर विझण लाइ हुकूमत खे पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे, उनजे लाइ तरीक़ेकार अदा करणु घुरिजे त नेट खे कीअं वधाइजे। यकीनन थोरो ॾुखियो कमु आहे, थोरो टाइम लॻंदो, पर अवाम खे त रिलीफ मिले आहे न। हिन वक़्तु मां सम्झां थो हिन हुकूमत ज़्यादती कई आहे, ज़ुल्म कयो आहे, बिल्कुलु हिनखे फौरी तौर ते पंहिंजो इहो फ़ैसिलो वापसि वठणु घुरिजे। बिल्कुलु ठीकु आहे। ऐं अॼु इन ई हवाले सां काबीना जो इजलास थियो हुयो। वरी इंटरेस्टिंग ॻाल्हि बि आहे, थोरी हैरान कुन ॻाल्हि बि आहे त हिकु वधाए करे पेट्रोल जी प्राइसिस वरी उन्हनि खे घटि करण ते या उन ते सोच वीचार थिए पियो, त काफ़ी सम्झ खां ॿाहिरि ॻाल्हि बि लॻे पई आहे। बहरहाल जमाली साहब, लॻे ईअं पियो त हीअ हुकूमत जेको आहे पंहिंजी मुदत पूरी कंदी, छो त असीं जेकॾहिं हुकूमत जी ऑपोज़िशन जे हवाले सां ॻाल्हि कयूं, इमरान ख़ान साहब जे पारां को सख़्तु क़िस्म जो रिएक्शन नज़र कोन पियो अचे, या हू तव्हांखे पॉलिटिक्स खेॾंदे कीअं नज़र अचनि पिया। पंहिंजे जलसे में हुननि को अहिड़ो अहम ऐलान बि कोन कयो त हुकूमत ख़तम थिए या फौरी इलेक्शन, जो काफ़ी डिफरेंट नज़र आया। ख़ैर उन ॾींहुं बि जेको आहे अलॻि हुयो, 14 अगस्त जी सेलिब्रेशन कनि पिया, पर तव्हांखे हुकूमत यानी 100% मुद्दो पंहिंजो पूरो कंदे नज़र अचे पई, यानी हिन हुकूमत ते ऑपोज़िशन जो प्रेशर घटि, पर ही जेके फैसला वठे पई, महांगाई मुसलसल थी रही आहे, इन हवाले सां हिन हुकूमत खे धकु लॻी रहियो आहे, पर मुद्दो अव्हांखे पूरो कंदे बाक़ाइदा नज़र अचे पई हुकूमत। ॾिसो, मां त इहो पहिरीं ॾींहं खां, तव्हां ॾिसो हूंदो, असां पंहिंजे प्रोग्राम में चवंदा रहियासीं त हीअ हुकूमत पंहिंजो मुद्दो पूरो कंदी। इन में हिकिड़ो सिंपल मसइलो आहे त जेकी घुर्बल मेन पावर हूंदी आहे इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान, जेको चवंदी आहे त असां इलेक्शन करण लाइ हाणे रेडी आहियूं, उहा इन पोज़ीशन में न आहिनि। हे जेके हिननि जा इस्तीफ़ा कुझु मंज़ूर थिया आहिनि, अञा हाणे वरी हिननि ते ज़मीनी इलेक्शन थी रहिया आहिनि, अॻियां मथां वरी बल्दियाती इलेक्शन्स आहिनि, त ईअं पॉसिबिलिटी कान्हे जो वरी मुल्क में नवां इलेक्शन थी सघनि। त ज़ाहिर आहे वक़्तु घुर्बल आहे, पर हिननि खे हिकिड़ो जेको एडवांटेज आहे, मां सम्झां थो त पीटीआई जी जेकी क़यादत आहे, वो पंहिंजे ई बयाननि तां, पंहिंजी तक़रीरुनि तां, पंहिंजे मौक़िफ़ तां, पंहिंजे जेको हुन ओपिनियन क्रिएट कयो हो, उन तां हिकु हिकु करे तव्हांखे विड्रॉ थींदे नज़र अची रहिया आहिनि। हाणे जेकी हू हिकु तरफ़ त हू 14 अगस्त मल्हाए रहिया हुआ, आज़ादी जो ॾींहुं, ऐं ॿी तरफ़ इहो बि चई रहिया आहिनि त असां अमेरिका जा गुलाम न आहियूं। वरी हाणे अमेरिका जे सां दोस्ती करण जे बि मूड में नज़र आया असांखे। कल्ह मूंखे अफ़सोस थियो, हिकिड़ो तव्हां ट्विटर ते कैंपेन ॾिठी हूंदी, जंहिंमें इमरान ख़ान बहसियत पीटीआई जे चेयरमैन, जेको लीडर आहे, मक़बूल लीडर आहे पाकिस्तान जो, हुन कुझु जुमिला हिकिड़े इंटरव्यू में चया त शहबाज़ गिल खे बरहना करे उन ते तशद्दुद कयो। हाणे इहा हिकिड़ी एॾी ख़ौफ़नाक ॻाल्हि हुई, ज़ाहिर आहे सोशल मीडिया ते तमामु घणो हुनखे कवरेज मिली, पर अॼु हुननि जो पंहिंजो पंजाब जो वज़ीर दाख़िला, जंहिंजे अंडर में उहा जेल अची रही आहे, उहो चए थो त इन क़िस्म जो को वाक़ियो ई पेश न आयो आहे। हाणे मसइलो इहो ई आहे त पीटीआई जे चेयरमैन खे ऐं हुनजी लीडरशिप खे इहो सम्झाइण जी ज़रूरत आहे त काई बि अहिड़ी ॻाल्हि जंहिंजी तव्हां वटि तस्दीक न हुजे, जंहिंजो को प्रूफ न हुजे, उन ते वावेला न कंदा कयो। उन सां अबहाम पैदा थींदो आहे, मुल्क में अफ़रा तफ़री इंतिशार जी कैफ़ियत पैदा थींदी आहे। हाणे हू पाण ई सुबुह खां वठी जेकॾहिं तव्हां ॾिसो त तरदीद था कनि हुनजो होम मिनिस्टर, त मां पाण शहबाज़ गिल सां मिली आयो आहियां, ऐं तशद्दुद जो त सवाल ई पैदा कोन थो थिए। ऐं पंजाब जी इस्लामाबाद जी जेकी इहा जेल आहे, उहा पंजाब हुकूमत जे अंडर में ईंदी आहे। जेकॾहिं हुते तशद्दुद बिल फर्ज़ थियो बि हो, त पोइ हुनजो ज़िमेदार त परवेज़ इलाही ऐं पीटीआई जी काबीना ई हूंदी न, छो जो उहा जेकी जेल आहे उहा त पंजाब हुकूमत जे अंडर में आहे। पर अॼु सुठी ॻाल्हि ई त हुनजे वज़ीर दाख़िला इहा तरदीद करे छॾी। मां इमरान ख़ान साहब ऐं पीटीआई जे तमामु दोस्तनि खे इहो मशवरो ॾियणु चाहियां थो त महिरबानी करे कंहिं बि इशू ते जेकॾहिं को सही वाक़ियो आहे, सच आहे, जंहिंजी तव्हां वटि तस्दीक आहे, जंहिंजो तव्हां वटि प्रूफ आहे, तव्हां बिल्कुलु ॻाल्हायो, इशू उजागर करणु घुरिजनि। जेकॾहिं कंहिंसां बि ज़ुल्म थिए थो त हुन ते आवाज़ उथारणु घुरिजे, पर कूड़ ते ॿधल एॾी वॾी प्रोपेगेंडा करणु इहो मुनासिब न आहे। इहो सियासत लाइ बि सुठो न आहे ऐं जमहूरी इदारनि जे लाइ बि सुठो न आहे। अच्छा, शहबाज़ गिल जी गिरफ़्तारी जॾहिं खां थी आहे, जॾहिं खां हुननि इदारनि जे ख़िलाफ़ हिकिड़ो बयान ॾिनो, त काफ़ी सख़्तु रिएक्शन आयो हुकूमत जे पारां, पर उन ई नतीजे में जमाली साहब असांखे इहा जेकी ॻाल्हि नज़र आई त निजी चैनल खे जेको आहे बंदि कयो वियो, नोटिस जारी थियो। ख़ैर हुनजो मुअतल करण जो जेको नोटिस आहे उहो त डिले थी वियो आहे, पर अव्हां बतौर सहाफ़ी जेको आहे हिन मामले खे कीअं ॾिसो पिया, छो त मौजूदा हुकूमत सहाफ़ियुनि जी आज़ादी जी
या उन खां अलावा चैनल्स ते जेको फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन जे हवाले सां काफ़ी वोकल रही, पर उन बावजूद बि असांखे हिकु चैनल जेको आहे उहो बंदि थींदे नज़र आयो ऐं उहो हिन वक़्त ताईं जारी आहे। इन हवाले सां तव्हां छा चवंदा? अफ़सोसनाक ॻाल्हि आहे त जेकॾहिं कंहिंजे पॉइंट ऑफ व्यू सां कंहिंखे एतिराज़ आहे त उहो उन प्रोग्राम ते एतिराज़ उथारे थो सघे। उन प्रोग्राम जा जेके होस्ट आहिनि, उन में जेके एंकर्स हुआ, छो जो उन प्रोग्राम में बहरहाल हिकिड़े पॉलिटिकल लीडर ईअं शहबाज़ गिल साहब इहा ॻाल्हि चई हुई, जंहिंजी उहो सज़ा भुगते रहियो आहे, उन ते केसिस लॻा रहिया आहिनि। असां इहो ई चवंदा आहियूं त जेकॾहिं को ग़लति करे थो त पाकिस्तान जे आइन ऐं कानून जे मुताबिक़ उन ते केस दाख़िल कयो वञे ऐं उनखे अदालत में प्रूफ कयो वञे, उनखे सज़ा ॾियारी वञे। पहिरें ॾींहं खां असां इहो चवंदा आहियूं त ज़्यादती कंहिं बि सूरत में, कंहिं बि पॉलिटिकल त छा, कंहिं आम माण्हू सां बि न थियणु घुरिजे, छो जो आईने पाकिस्तान इजाज़त थो ॾिए इंसानी हक़नि जी। आईने पाकिस्तान इजाज़त थो ॾिए आज़ादी इज़हार, आज़ादी राय जी। पर बदकिस्मती सां जेकी बि हुकूमत ईंदी आहे उहो पंहिंजा हथकंडा इस्तेमालु कंदी आहे। जेकॾहिं तव्हां पीटीआई जी पुराणी हुकूमत जो मिसाल वठो त उन जे दौर में 5000 खां मथे साफ़ी बेरोज़गार कया विया। त छा जेके अॼु इहे यूट्यूब या सोशल मीडिया ते अचण वारा या कुझु एंकर जेके चई रहिया आहिनि उन्हनि खे ऑफ एयर कयो थो वञे, त छा उन वक़्त में हिननि इहा आवाज़ उथारी त हेॾी वॾी मीडिया इंडस्ट्री मां 5000 खां वधीक तव्हां साफ़ी बेरोज़गार करे छॾिया? उहे किथे हुया? उन वक़्तु सुस्ता पिया हुया, छो जो हिननि जो मसइलो न हो, ॿियनि वीचारनि मज़लूम साफ़ियुनि जो मसइलो हुयो। असांखे इहो ई तकलीफ़ थींदी आहे त असां चवंदा आहियूं केर बि हुजे, उन दौर में पीटीआई जी हुकूमत में बि तव्हां ॾिसो केतिरनि ई एंकरनि खे ऑफ एयर करायो वियो उन्हनि जे चैनल्स मां। इहा रवायत ई ग़लति आहे। असां हिन सॼे, चाहे पीटीआई जी हुकूमत में थियो या मौजूदा हुकूमत में थियो, असां हिन सॼे प्रोसेस जे ख़िलाफ़ आहियूं त तव्हां कंहिंजे ओपिनियन खे दबाए नथा सघो, तव्हां पंहिंजो ओपिनियन हुनजी ज़बान में नथा विझी सघो। हुनजो पॉइंट ऑफ व्यू आहे, तव्हांखे वणे थो या तव्हांखे नथो वणे। पोइ ज़ाहिर आहे कोई एंकर कंहिं पार्टी खे फेवर थो करे त को कंहिं पार्टी खे फेवर थो करे, ऐं थींदो रहंदो आहे। जेकॾहिं तव्हां पुराणा कॉलमिस्ट ॾिसो त हुननि जी लिखत में बि तव्हांखे इहो महसूसु थींदो त कॾहिं कंहिंजी लाइन छा हूंदी, कुझु माण्हुनि जी लाइन छा हूंदी, कुझु जी छा हूंदी। ज़ाहिर आहे जेको पंहिंजे दिमाग़ सां सोचे थो, जेको पंहिंजी राय कंहिंजे बारे में क़ाइमु करे थो, त उहो पंहिंजी मर्ज़ी जा वीचार ॾींदो आहे, पंहिंजी मर्ज़ी सां उहो लिखंदो या ॻाल्हाईंदो आहे। अहिड़े तरीक़े सां अॼु बि जेके ॻाल्हाए रहिया आहिनि, कंहिं ते बि पाबंदी बिल्कुलु असांखे हरगिज़ क़बूल न करणु घुरिजे, उनजी मज़म्मत करणु घुरिजे, चाहे केर बि हुजे। आज़ादी इज़हार, आज़ादी राय सभिनी जो हक़ आहे, सभिनी खे ॻाल्हाइण जो मौक़ो मिलणु घुरिजे। ऐं कंहिं वटि इहा इख़्तियारी न हुजे त हू कंहिं ते पाबंदी लॻाए छॾे, छो जो इहा आइन जी वॉलेशन आहे, इंसानी हक़नि जी वॉलेशन आहे। अक़वाम मुतहिदा सां जेको हुकूमत पाकिस्तान जो चार्टर आहे आज़ादी इज़हार, आज़ादी राय जो, हीअ उनजी बि भॼकड़ी आहे। त मां सम्झां थो हुकूमत वक़्त खे घुरिजे त जेको बि हुनजे जेकॾहिं ख़िलाफ़ बि आहे त पंहिंजे दलीलनि सां या पंहिंजो पॉइंट ऑफ व्यू उन चैनल ते, उन प्रोग्राम में पंहिंजो ॾेई सघनि था। पर कंहिंजे ॿिए जे पॉइंट ऑफ व्यू खे ज़ोरी तालाबंदी करणु मुनासिब अमल न आहे। उन खां गुरेज़ करणु घुरिजे, उन सां हालात मज़ीद ख़राब थींदा। सही, ठीकु आहे। ऐं जमाली साहब, हूअं बि ऑलरेडी असांखे मौजूदा हुकूमत उन चैनल, निजी चैनल सां जेको आहे नाराज़ नज़र अचे पई, त शायदि ही हुननि वक़्त जो जेको आहे फ़ाइदो वठी छॾियो। सो बहरहाल प्रोग्राम जो वक़्त बि पंहिंजी पुॼाणी जी तरफ़ पहुतो आहे। यकीनन छो त ज़ाहिर आहे जेकॾहिं शहबाज़ गिल साहब जा रिमार्क्स हुया, पर भोगणो जेको आहे उहो चैनल खे पइजी वियो। तमामु अफ़सोसनाक ॻाल्हि आहे। ऐं ज़ाहिर आहे हर हुकूमत जेको आहे पंहिंजे फ़ाइदे जो ऐं अहिड़े क़िस्म जे मौक़नि जो तमामु भरपूर फ़ाइदो हासिल करणु चाहींदी आहे। सो थैंक यू जमाली साहब फॉर जॉइनिंग। नाज़रीन, पेट्रोल अॼु असांजो मेन फोकस इहो ई हो त हुकूमत खे आख़िर इहो फ़ैसिलो छो वठिणो पियो जो वरी हुननि अवाम ते बम किराए छॾियो। ऐं ख़बर न आहे ईंदड़ ॾींहंनि में वरी हू पंहिंजा कहिड़ा फ़ैसिला करण वारा आहिनि। छा अवाम खे हिकु दफ़ो टीहर धकु हणण वञनि पिया, या हू जीअं अॼु असीं ॾिठोसीं त जेको आहे नवाज़ शरीफ़ अवाम जी ख़ुशख़बरी त जेको आहे अॻिले 10 खां 15 ॾींहंनि में पेट्रोल घटि थी वेंदो। इहा जेको आहे ख़ुशख़बरी जेको आहे अवाम खे ॾेई छॾियूं, अॻिले 10-15 ॾींहंनि में इहो पेट्रोल घटि थियणो आहे। ही त हैप्पी एंडिंग थी वई असांजे प्रोग्राम जी। जमाली साहब, थैंक यू फॉर शेयरिंग दिस न्यूज़। नाज़रीन, जमाली साहब जे मुताबिक़ उन्हनि वटि इहा ख़बर आहे त 10-15 ॾींहंनि में असीं एक्सपेक्ट करे सघूं पिया त पेट्रोल जी क़ीमत जेकी आहे उहा हेठि अची सघे पई। सो पंहिंजो इन ई पॉज़िटिविटी ऐं सुठी ख़बर सां पंहिंजे प्रोग्राम जो इख़्तिताम कयूं था। इंशाल्लाह मुलाक़ात थींदी ईंदड़ हफ़्ते। पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़।